हीअ आहे मुतालबनि जी लिस्ट। और ठीक है, थोड़ा जोर सा पढ़ी बुधाए तो फटाको फकीर है आशिक हुसैन बब्बू था। मुतालबो नंबर पहिरियों, इम्तिहान 6 महीना मुलतवी कया वञनि। ठीक। मुतालबो नंबर ॿियो, इम्तिहाननि जी नई तारीख़ असांजी सलाह ऐं मशवरे मुताबिक़ रखी वेंदी। वेरी गुड। मुतालबो नंबर 3, इम्तिहाननि जा सेंटर असांजी पसंद ऐं ॾिनल फ़हरिस्त मुताबिक़ रखिया वेंदा। बिल्कुल ठीक। मुतालबो नंबर 4, मुम्तहन, सुपरवाइज़र ऐं इन्वेजिलेटर असांजी ॾिनल फ़हरिस्त मुताबिक़ रखिया वेंदा। ॾाढो सुठो, ॾाढा सुठा मुतालबा आहिनि। अॻिते मुतालबो नंबर 5, इम्तिहान जे सेंटरनि में शागिर्दनि जी तलाशी न वरिती वेंदी ऐं सेंटर में पंहिंजी हिफ़ाज़त लाइ राइफल, रिवाल्वर, कलैशनकोफ ऐं खंजर खणी अचण ते का बि झलपल न हूंदी। हाँ हाँ, वाई नॉट, वेरी गुड अप्रोच। इन मुतालबे में रॉकेट लॉन्चर, तोपूं, मशीन गनूं, बम ऐं हैंड ग्रेनेड भी शामिल कर पंहिंजी हिफ़ाज़त लाइ। मुतालबो नंबर 6, इम्तिहान हाल में शागिर्दनि खे चांहि पीअण ऐं सिगरेट छिकण जी भी इजाज़त हूंदी। सर्टेनली सर्टेनली यस। इन में चर्स ऐं हेरोइन जी इजाज़त भी वठी छॾियो, यानी सूटो हणंदा वञो ऐं दबाए कापी कंदा वञो। मुतालबो नंबर 7, हॉस्टलनि में ॿाहिरां आयल महिमान ऐं शागिर्दनि जा दोस्त रही सघंदा। तूं गुज़िरियल अध कलाक खां हिकिड़ी नोयत जे अहमकाना मुतालबनि जी फ़हरिस्त पढ़ी रहियो आहीं मिस्टर शमीर। नाउ लिसन केयरफुली। तव्हीं हॉस्टल मेस जी कंट्रीब्यूशन न ॾींदा, फी न ॾींदा, क्लास में पंहिंजे मर्ज़ीअ सां ईंदा ऐं पंहिंजे मर्ज़ीअ सां वेंदा, यानी यू कम इन दी क्लास एट योर ओन विल एंड यू गो फ्रॉम दी क्लास अगेन एट योर ओन स्वीट विल। टीचर्स जूं बेइज़तियूं कंदा, उस्तादनि जा पचका लाहींदा। हाणे हीअं छो न कजे, तूं शागिर्दनि जी नुमाइंदगी करे रहियो आहीं ऐं आई एम रिप्रेज़ेंटिंग दी एडमिनिस्ट्रेशन। तालीमी इदारा हमेशा लाइ बंदि छो न करे छॾजनि? अरे भाई झेड़ा ई ख़त्म थी वेंदा, नो क्वारल एट ऑल। कीअं? मां शागिर्दनि जी नुमाइंदगी करे रहियो आहियां ऐं मूंखे मुतालबनि जे लाइ हा या न में जवाब घुर्जे। अरे भाई जॾहिं तालीमी इदारा ई बंदि थी वेंदा त सभई मुतालबा अॼु ख़ुदि ख़त्म थी वेंदा। हाणे तूं वञ ऐं वञी शागिर्दनि सां सलाह कर, यानी यू गो एंड कंसल्ट विथ योर कोलीग्स। मूंखे मुतालबनि जी मंज़ूरी बाबति जवाब घुर्जे। कहिड़ा मुतालबा? हाँ? कहिड़ा मुतालबा? गुज़िरियल अध कलाक खां मां जख मारे रहियो आहियां। न त ॿियो तूं छा करे रहियो आहीं?